अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मनेड़ो मां आशिक़ अली गमन की ख़बर शामिल कंदासीं। मनेड़ो बरसात दे आबाद केकार जे ॻोठ अब्दुल मजीद डायरी जे ॻोठाणनि जो अनवर अली डायरी, सिकंदर अली डायरी, अताउल्ला डायरी, मंसूर अली डायरी, इम्तियाज़ अली डायरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब मनेड़ो में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़िन अॻियां दावो कंदे चयो त असांजी ज़रई ज़मीन ते आबाद केकाड में आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे ॻोठ जे नाले रज़ा मोहम्मद डायरीअ जे घर सां लॻ आहे। उन ज़रई ज़मीन में पोखियल कमनि खे बहिलायो वियो आहे। मुंहिंजे नंढे भाउ सिकंदर अली डायरीअ ते हमिलो करे मारकुट बि कई आहे। ADNC हद जे कमराबाद थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस को बि बूटो न ॿारियो आहे। जंहिं बाद डंडा बिरादरीअ जन में रज़ा मोहम्मद डायरी, लुत्फ़ डायरी, इदरीस डायरी ऐं ॿिया असांखे पंहिंजी ज़मीन ते अचण खां मना कंदे मौत मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं बग़ैर लाइसेंस वारा हथियार खणी असांखे ज़मीन ते अचणु नथा ॾियनि। असां SSP नौशरो फ़िरोज़, सेशन जज नौशरो फ़िरोज़, TIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां अपील करियूं था त असांजी ज़रई ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कंदड़, मुंहिंजे भाउ ते हमिलो कंदड़ जवाबदार रज़ा मोहम्मद डायरी, लुत्फ़ डायरी, इदरीस अली डायरी ऐं लालू डायरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में अगरि को बि जानी या माली नुक़सानु थियो त उन जी ज़िमेवारी इंतिज़ामिया जी हूंदी।